ए मुंहिंजा रबिल आलमीन, मुंहिंजा पालणहार, हाणे त जझा ॾींहं थी विया आहिनि। हाणे त असां मिसकीननि तां सज़ा ख़तम कर, पंहिंजो रहम कर राहिमीन। हाणे त हिन पोड़नि हथनि जी दुआ सुण, मुंहिंजा बचड़ा मूं सां मिलाए, मुंहिंजा बचड़ा, मुंहिंजे अखियुनि जा ॻोढ़ा ख़तम कर, मूंखे ख़ुशियुनि सी खिलाए, या त मौला मुंहिंजो साह कढ, तो जीअं मुंहिंजा इहे ॻोढ़ा बि ख़तम थियनि, मुंहिंजा ॾुख बि ख़तम थियनि। जेसीं ताईं मुंहिंजे सिसीअ में साह आहे, तेसीं पई मां दग निहारींदसि, तोखे दाहूं ऐं आहूं करे फरियाद कंदसि। तूं ई मुंहिंजी ॿुध, तूं ई मुंहिंजी सुण, तो सिवा ॿी राह कान्हे, ॿी वाह कान्हे, ऐं तुंहिंजे आसरे। या अल्लाह, दुआ क़बूल कर, मुंहिंजी दुआ क़बूल कर। जी अब्बा, मानी जी मानी पोइ खाया मानी अची गच देर खां परेशान वेठो आहीं, ख़ैर त आहे? सारा जी मां हाणे पंहिंजे घर ते ऐं दर ते ख़ैर किथे हूंदो आहे? को वरी कुझु थियो? अॼु वरी तरता जानिब गुम थी वियो आहे। कुझा अब्बा, तूं उन छोकिरे जी ॻाल्हि तो करीं अब्बा, जेको असांखे खत पढ़ी ॾींदो आहे, दिलासा ॾींदो आहे? कुझा थियो हुन वेचारे खे? ख़बर ई कान्हे, उनजी रुगो कैमरा तरसे पई, पाण खे अलाए केरु खंभे खणी वियुसि। पर जानिब खे केरु खंभींदो? हुन वेचारे जी कैसी दुश्मनी हुई? जानी जो सच बोल, ईअं के सच चओ। उते दरिया ते जेके कीस वेठा कनि, उन्हनि खे मुंहं ते चई ॾींदो, पोइ त अलाए कीअं किथां लॻी वियसि। रबिल आलमीन, चल पंहिंजनि परावनि बचड़नि जो ख़ैर कजां, दुनिया जहान जो ख़ैर कजां। असां बंदनि तां इहे मुसीबतूं लाहे, असां तुंहिंजे आसरे, असां तुंहिंजे आसरे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।